गढ़ी यासीन का खबर शामिल क्यों पिया। शमीर अली जमाली की रिपोर्ट मुताबिक गढ़ी यासीन थाने के हद मारू काके पोटो में अनवर काके पोटो और मंठार काके पोटो के धुरन में हलंदड़ पुराणो तकरार बीहर भड़कियो थियो। मंठार काके पोटो के धुर जी हथियारबंदन जो होटल ते वेठल नौजवान सफ़ीउल्लाह काके पोटो मथा हथियारन जा मुंह खोले छॾिया। शिती फायरिंग सबब होटल ते वयल माण्हुनि में भाज। नौजवान थॾे ते क़तल। वारसन ऐं पुलिस के इतला। लाश अस्पताल दाख़िल। हुन मौके ते मारिजी वियल सफ़ीउल्लाह काके पोटो जो पीउ अनवर काके पोटो दाहिंदे चयो त मंठार काके पोटो वारी धुर 2009 में रिमोट जे ॻाल्हि तां असांजा ॿ नौजवान ज़री खान ऐं फयाज़ काके पोटो खे क़तल कयो, जंहिं बैदि पुलिस हुन जो आसिफ काके पोटो मुक़ाबले में मारियो, जंहिंजो इल्ज़ाम असांजे धुर मथां लॻायो वियो हो। जंहिं बैदि अॼु जवाबदारनि मंठार तारिक ऐं नूर काके पोटो हथियारबंद थी मुंहिंजे पुट खे गोलियूं हणी बेदर्दीअ सां क़तल कयो आहे। हुन चयो त असां ग़रीब ऐं हारी आहियूं, कंहिं सां बि दुश्मनी नाहे। जवाबदारनि असांजे नौजवान खे क़तल करे असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।